लाड़काणे में रमज़ान शरीफ़ के भलारे महीने दौरान महंगाई का अवाम के रिलीफ फराम करण लाइ ज़िले इंतजामिया और लाड़काणो चेंबर ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्री के गडियल सहकार से सस्तो बचत बाज़ार कायम किया है, जिते रोज़मर्रा इस्तेमाल जूं शयूं जैमें दालियों, खंड, अटो, चांवर, सब्जियों, फ्रूट, गोश्त आम मार्केट के मुनासिबत से रियायती अघन ते मिली रहा हैं। मुंहिंजो दोस्त ॾाढो सुठो तरीक़ो आयो जेको मूंखे दौर में जेकॾहिं हीउ हिकिड़ो अमल जेको आहे शुरू कयो आहे त तमामु बहितरीनु मुंहिंजे ख़्याल में त हिकिड़ो ग़रीब माण्हुनि जे लाइ सुठो रिलीफ आहे ऐं अहिड़ा इक़दाम जेके आहिनि से करणु घुरिजनि। अहिड़ी रमज़ान मुबारक के महीने में अहिड़ियूं जेके आहिनि बचत बाज़ारूं लॻायूं वञनि, तमामु सुठी बचत बाज़ार आहे जंहिंसां आवाम पूरो फ़ाइदो वठी सघे। रमज़ान मुबारक जो महीनो आहे, इन महीने के हवाले से अहिड़ियूं बचत बाज़ारूं लाड़काणे लाइ अवलीन तरजीह आहे ऐं ज़रूरत आहे अहिड़ियूं लॻायूं वञनि। तमामु सुठी जेको आहे सो लाड़काणे शहर वासियुनि जे लाइ जेको आहे सो फ़ाइदेमंद आहे। हिते तेल, गेहु, चांवर, तव्हांजो खंड जेके होलसेल में मार्केट में मिलनि थियूं उन्हनि तां ख़रीद करे चेंबर ऑफ कॉमर्स पंहिंजे पारां सब्सिडी ॾेई अञा रेट घटि करे हिते माण्हुनि खे फ़राहम करे थी, जंहिंमें यकीनन असां टियों चोथों ॾींहुं हिते वेठा आहियूं, तमामु घणो शहर में आवाम अचे थो ऐं इन फ़ाइदो इन मां वठे थो। रमज़ान महीने में ख़ासि करे असां इंतज़ामिया खे चवंदासीं पंहिंजो कमिश्नर साहब, डीसी साहब जन के, मेयर साहब जन के त इहे शयूं रमज़ान खां अलावा भी हुजणु खपनि त बहितर आहे। ग़रीब माण्हू जेको आहे सो कुझु ख़रीदारी करे सघे, वठी सघे, हुनजी पहुच में इहे शयूं हुजनि ऐं हुन सां गॾु हिकिड़ी शइ क्वालिटी बि हुजे। ईअं न त हिकिड़ो गुड़माल खणी अचे रखनि, उन सां फ़ाइदो न थींदो। क्वालिटी भी हुजे, भले हुन में जेके तव्हां 5-10 रुपया हिकिड़ो माण्हू खे रिलीफ भी ॾियो ऐं हुजणु खपनि रमज़ान खां अलावा भी। जॾहिं त कुझु शहरनि जो चवणु आहे त सस्तो बचत बाज़ार में अघु अञा बि घटि कया वञनि ऐं बचत बाज़ार में रखियल शयुनि जो मयार बि वधीक बहितर बणायो वञे। रिलीफ आहे लेकिन एतिरो जेतिरो हुजणु खपे एतिरो न आहे, नॉर्मल आहे, पर लेकिन उहा शइ बि न आहे ख़ासि जेका हुजणु खपे। त मार्केट जे हिसाब सां जेको रेट आहे उन में को एॾी ख़ासि क़िस्म जो को घटिताई कोन्हे को थोरो ई को माइनर अहिड़ो डिफरेंस आहे। जीअं मिसाल ॻाल्हि मुर्गी आहे ॿाहिरि 500 रुपया किलो मिले थी ऐं हिते जेको आहे सो 480 रुपया मिले थी, त को हाणे 20 रुपए जे करे कोई एॾो सीड जी हिते बचत बाज़ार में त कोन ईंदो। या अहिड़े तरीक़े सां जीअं छोला आहिनि या उन्हनि जी बि क्वालिटी जेकी आहे सो उहा ओड़े मयार जी न आहे जहिड़ा मार्केट में मिलनि था। त सभु शयुनि जो मयार बि ॾिसणु खपे ऐं अहिड़े क़िस्म जी शयुनि ते मॉनिटरिंग थियणु खपे। ऐं मूंखे जेको आहे सो हिन वक़्तु गवर्नमेंट जे तरफ़ां, लोकल गवर्नमेंट जे तरफ़ां कोई अहिड़ो माण्हू नज़र कोन पियो अचे जेको हिननि शयुनि खे मॉनिटर करे। लाड़काणे में क़ाइमु सस्तो बचत बाज़ार रमज़ान दौरान अवाम लाइ वॾो रिलीफ साबित थी रहियो आहे, जिते शहरनि जो वॾो अंगु ख़रीदारी करण लाइ अची रहियो आहे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त अहिड़ा बचत बाज़ार शहर जे ॿियनि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बि लॻाया वञनि। कैमरामैन जावेद जंजोटा सां गॾु अकरम शेख, मेहरान टीवी न्यूज़, लाड़काणो।